ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान मिनोरिटी विंग जे राहिल योहाना पारां इंसान हक़ूक़ अवेयरनेस सेमिनार थियो, जंहिंमें सरपरस्ती आला में प्यारो ख़ान फुलपोटो, मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मेतलो, सीनियर वाइस चेयरपर्सन आपा जुबेदा घांगरो, जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद मेतलो, राशदा कादरी आरई, मैडम सुगंधा मंगी, सखर डिवीज़न जे सदर आबिद अली मेतलो, नायब सदर मोहम्मद अली मेमण, यूनिस बहारो, तहफ़ुज़ गुलाम मुश्तबा ज़ंगेजो, इरफान मंगी, गुलाम हुसैन मुगल, मुज़फ़र शाह ऐं ॿियनि शिरकत कई। पिंडाल में पहुचण ते महिमाननि मथां गुलनि जी वर्खा कई वई। बहितर कारकर्दगी ते कारकुननि खे कारकर्दगी सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मेतलो चयो त जिते बि इंसानी हक़नि जी लताड़ थी त असां मज़लूम सां गॾु हूंदासीं। असांजो मक़सदु ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी मदद करणु आहे।